नाज़रीन, हैदराबाद में मुनाफ़ा खोरन ओचितो खंड जा अघ वधाए छॾिया। 50 किलो वारो कट्टो 4000 मां 4400 रुपया थी वियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मराठी जो रिपोर्टर सलीम मल्हा। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में मुनाफ़े खोरन जो है अटे जा खंड जा अघ आहिनि उहे वधाए छॾिया आहिनि। 50 किलो जे कट्टे ते जेको आहे 400 रुपयनि खां वधीक वाधारो थियो आहे। 4000 वारो जेको कट्टो आहे उहो 4400 रुपए में विकिरो थी रहियो आहे। खंड जेका आहे उहा हिन वक़्तु शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 95 रुपयनि खां वठी 96 रुपया फ़ी किलो विकिरो थिए थी पई। ब्लैक मार्केटिंग जे करे खंड जे अघनि में इज़ाफ़ो थियो आहे। इहो ज़रियनि जो चवणु आहे, जॾहिं त गुज़िरियल 10 ॾींहंनि में 400 खां वधीक 50 किलो वारो जेको कट्टो आहे हुन में इज़ाफ़ो थियो आहे। ऐं जेके वापारी हज़रात आहिनि उन्हनि जे ज़रिए असांखे ख़बर पई आहे त मुमकिन आहे त कुझु ॾींहंनि में खंड जे अघनि में अञा वाधारो अचे। जी सलीम, जी मेहरबानी।